أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ويا قوم إني أخاف عليكم يوم التناد يوم تولون مدبرين ما لكم من الله من عاصم ومن يضلل الله فما له من هاد ولقد جاءكم يوسف من قبل بالبينات فما زلتم في شك مما جاءكم به حتى إذا هلك قلتم لن يبعث الله من بعده رسولا كذلك يضل الله من هو مسرف مرتاب الذين يجادلون في آيات الله بغير سلطان أتاهم كبر مقتا عند الله وعند الذين آمنوا كذلك يطبع الله على كل قلب متكبر جبار ऐं मुंहिंजी क़ौम बेशक आऊं डिॼां थो तव्हां ते सॾनि जे ॾींहं खां उन ॾींहं खां जॾहिं तव्हां अहिड़े तरीक़े सां पुठि फेरे भॼंदव जो अल्लाह ताला खां को बि तव्हांखे बचाइण वारो न हूंदो ऐं जंहिंखे अल्लाह ताला गुमराह करे छॾे उन जे लाइ को हिदायत ॾियण वारो कोन्हे ऐं बेशक तव्हां वटि यूसुफ अलैहिस्सलाम यूसुफ तव्हां वटि हिन खां पहिरीं वाज़े निशानियूं खणी आयो पोइ तव्हां मुसलसल शक में हुआओ उन खां जेको तव्हां वटि खणी आयो एतिरे क़दुरु जो जॾहिं हुन जी वफ़ात थी वई त तव्हां चयो त अल्लाह ताला हिन खां पोइ कॾहिं बि कंहिं रसूल खे न मोकिलींदो अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह ताला गुमराह करे थो उन्हनि माण्हुनि खे जेके हद खां लंघियल आहिनि ऐं शक में पिया हूंदा आहिनि उहे माण्हू जेके बग़ैर कंहिं अहिड़े दलील जे जेको हुननि वटि अचे अल्लाह ताला जे आयतुनि में झगड़ा विझंदा आहिनि इहा ॻाल्हि अल्लाह पाक वटि ऐं ईमान वारनि वटि वॾी बेज़ारीअ जी आहे अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह ताला हर तकबुर करण वारे जे दिलि ते ऐं हर तकबुर करण वारे जाबिर जे दिलि ते मुहर हणी छॾींदो आहे हिते तक़रीर हली पए यानी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे क़त्लु करण जे लाइ फ़िरौन ॻाल्हि कई दरबार में त ओॾी महिल हिकिड़ो फ़िरौन जे ख़ानदान जो ईमान वारो हो जंहिं पंहिंजे ईमान खे लिकाए रखियो हो उन जेको सो तक़रीर कई उन बयानु कयो ऐं पंहिंजे लिकल ईमान खे हुन खोले छॾियो चई त आऊं ऐं मुंहिंजी क़ौम आऊं तव्हां ते डिॼां थो यानी मूंखे तव्हां जे बारे में इहो डपु आहे सॾनि जे ॾींहं जो तनाद चवंदा आहिनि सॾ हिक ॿिए खे सॾ करे दाऊं करे सॾणु क़यामत जो जेको ॾींहुं आहे उहो सॾनि जो ॾींहुं हूंदो हिकिड़ो त सॾ सूर जी शकल में थींदो जॾहिं सभु जा सभु क़बरुनि मां वरी उथंदा ऐं हिकिड़ो सॾ इहो थींदो त हलो महशर जे मैदान में हली हिसाब ॾियो अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो हिसाब खां पोइ सॾु थींदो ऐलान थींदो त फलां फलां जो पुटु नालो ऐं उनजे पीउ जो नालो माण्हू पिया चवंदा आहिनि त माउ जे नाले सां पुकारियो वेंदो इहो माउ जे नाले सां पुकारे वञणु ग़लति आहे पीउ जे नाले सां पुकारियो वेंदो ऐं पोइ ते पुकारे करे चयो वेंदो त फलाणे जो पुटु कामयाबु थी वेंदो अहिड़ो कामयाबु थियो फला यश्का बादहू अबदा इन खां पोइ कॾहिं बि नाकाम कोन थींदो कॾहिं बि बदबख़्त कोन थींदो अहिड़ो ख़ुशबख़्त थी वियो जो कॾहिं बदबख़्त कोन थींदो जन्नती थी वियो वरी ॿिए माण्हूअ जे बारे में ऐलान थींदो त फलाणे जो पुटु बदबख़्त थी वियो ऐं अॼु खां पोइ कॾहिं बि ख़ुशबख़्त कोन थींदो इहे ऐलान थींदा अहिड़े तरीक़े सां सभिनी खां आख़िर में इहो ऐलान थींदो त जन्नती जन्नत में विया हलिया जहन्नमी जहन्नम में विया हलिया उन खां पोइ जन्नत वारनि खे पुकारे चयो वेंदो या अहल जन्न ए जन्नतियो
अल ख़ुलूद, हाणे हमेशह जे लाइ तव्हांखे ज़िंदगी आहे, हाणे कॾहिं बि जेको आहे सो मौत कोन ईंदो। इन सां जन्नतियुनि खे तमामु घणी ख़ुशी थींदी। ऐं जहन्नमियुनि खे बि पुकारियो वेंदो त अॼु ख़ुलूद आहे, हाणे हमेशह हमेशह रहंदा, कॾहिं बि हाणे मरंदा कोन, हमेशह पिया सड़ंदा, अलाह बचाए। त उहो सॾनि वारो ॾींहुं यानी क़यामत जो जेको ॾींहुं थींदो, उन ॾींहं खां ऐं तव्हां उन ॾींहं जे बारे में तव्हांजे लाइ डिॼां थो, जंहिं ॾींहुं तव्हां पुठि फेरे भॼंदा, यानी क़यामत जो जेॾी महिल पहिरियों सूर फूकियो वेंदो त ओॾी महिल माण्हू सभ जा सभु हेॾां होॾां भॼंदा, ऐं ईअं तव्हां भॼंदा जो तव्हांखे अलाह खां बचाइण वारो को कोन हूंदो। हाणे इहे सभु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेको ॿुधंदो त उहो हिदायत क़बूल करे, पर जंहिंखे अलाह ताला ई हुनजे हरकतुनि जे करे गुमराह करे छॾे त पोइ उनखे हिदायत ॾियण वारो को बि कोन्हे। वलक़द जाअकुम यूसुफ, ऐं हुन चयो त तव्हां वटि यूसुफ अलैहिस्सलाम आया, यानी ही फ़िरौन जी जेका क़ौम हुई क़िब्ती, इन्हनि जो नालो क़िब्ती क़ौम जेका हुई, इन्हनि जा जेके अबा ॾाॾा हुआ, इन्हनि खे यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र में तबलीग कई हुई। त हिननि हुन मोमिन जेको आले फ़िरौन जो मोमिन हो, उन चयो हिननि खे पंहिंजी क़ौम खे त तव्हांजे अबनि ॾाॾनि वटि यूसुफ अलैहिस्सलाम पहिरीं आया, छा खणी आया? वाज़े दलाइल खणी आया, वाज़े निशानियूं खणी आया, त तव्हां हुननि खे मञियो कोन, ऐं तव्हां मुसलसल उन्हनि जे दलीलनि जे बारे में, उन्हनि जे ॻाल्हियुनि जे बारे में, उन्हनि अहकामात जे बारे में शक में पिया रहिया हो। एतिरे क़दुरु जो जेॾी महिल हुननि जी वफ़ात थी वई त पोइ बि तव्हां पहिरीं बि कोन मञियो, पोइ बि कोन मञियो, ऐं पोइ तव्हां इहो चवणु लॻाओ शरारत जे तौर ते त ॾिसो, अवल त नऊज़ बिल्ला तव्हांजे चवण जे मुताबिक़ यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जा पैगम्बर हुआ ई कोन, पर जेकॾहिं हुआ पैगम्बर त पोइ तव्हां चयो त पोइ जॾहिं असां उन जी कान मञी, हाणे अल्लाह ताला चवंदो त जॾहिं हिननि हिकिड़े पैगम्बर जी कान मञी त हाणे पोइ ॿिया पैगम्बर मोकिलण जो फ़ाइदो कहिड़ो। इन करे अल्लाह ताला हाणे पैगम्बर मोकिलण ई बंदि करे छॾींदो। इहा सॼी शरारत हुई, मक़सदु त रिसालत जी नफ़ी ऐं रिसालत जो इनकार, त रिसालत आहे ई कोन कुझु। अल्लाह ताला फरमाए पियो, ऐं हुननि फरमाए त कज़ालिक युदिल्लुल्लाहु मन हुव मुस्रिफुम मुर्ताब, अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह ताला गुमराह करे छॾे थो उन माण्हूअ खे जेको हद खां लंघी वञे, पंहिंजी शरारतुनि में, पंहिंजे जेको आहे सो तकबुर में हद खां लंघी थो वञे, ऐं शकी मिज़ाज जो थो थिए, शक थो करे, हुनखे हक़ जी ॻाल्हि ते जेको आहे सो इत्मीनान थिए ई कोन थो, शक ई शक में थो रहे। अहिड़ो माण्हू जेको आहे उहो इनखे अल्लाह ताला गुमराह करे थो छॾे, ऐं ज़ाहिर जंहिंखे अल्लाह ताला गुमराह करे छॾे उनखे को हिदायत ॾियण वारो कोन्हे। अहिड़ा माण्हू जेके अल्लाह जे आयतुनि में बग़ैर कंहिं अहिड़े दलील जे जेको हुननि वटि आयो हुजे, हुननि वटि को दलील कोन्हे, पर बग़ैर दलील जे अल्लाह जे हुक्मनि में, अल्लाह जे आयतुनि में झेड़ा था विझनि, झगड़ा था विझनि, शक था पैदा कनि, ऐं हरू भरू जा बहस मुबाहिसा था कनि। अल्लाह ताला फरमाए पियो कबुर मक़तन इंदल्लाह, इहे जेके फ़ुज़ूल क़िस्म जा ऐं ऊंधा जेके बहस हूंदा आहिनि, मुबाहिसा हूंदा आहिनि, ए अल्लाह पाक इन्हनि खां तमामु घणो बेज़ार आहे, माना तमामु घणी अल्लाह ताला खे इन खां नाराज़गी थिए थी। ऐं अल्लाह जा जेके ईमान वारा नेक साले बंदा आहिनि, ईमान वारा बंदा आहिनि, उहे बि इन खां बेज़ार था थियनि अहिड़े क़िस्म जे बहसनि खां। कज़ालिक, पोइ ईअं ई अल्लाह रब्बुल आलमीन जीअं तव्हांजे दिलनि ते अल्लाह ताला मोहरूं हणी छॾियूं आहिनि, जो हाणे जेको यानी तव्हांखे जेॾी महिल मोहर थी लॻी वञे दिलि ते, त पोइ इंसान खे हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ु नज़र कोन थो अचे, बल्कि ऊंधो ग़लति ॻाल्हि खे सही सम्झंदो ऐं सही ॻाल्हि खे ग़लति पियो सम्झंदो, हक़ खे नाहक़ पियो सम्झे ऐं नाहक़ खे हक़ पियो सम्झे। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, अल्लाह बचाए। अल्लाह ताला जे पाण वटि सिंधीअ में चवंदा आहिनि न, रब रुसे मत खसे, अल्लाह नाराज़ थी पए थो त पोइ इंसान जी मती खसिजी थी वञे, पोइ इंसान खे सही सम्झ, सही मती कान थी अचे। त हिते कज़ालिक यतबा, ईअं ई अल्लाह ताला हर तकबुर करण वारे जे दिलि खे ऐं हर जब्बार जे दिलि खे ते अल्लाह ताला मोहर हणी थो छॾे, मोहर हणी थो छॾे। अहिड़ी मोहर आहे जो हाणे इन दिलि में ईमान दाख़िल थिए ई कोन थो, ईमान जो नूर इन में दाख़िल ई कोन थो थिए। जेॾी महिल ईमान जो नूर कोन थो दाख़िल थिए त दिलि कारी कारी आहे। हाणे इनखे जेको आहे सो गुनाह जी ॻाल्हि वणे थी ऐं इनखे नेकी जी ॻाल्हि कान थी वणे, इनखे बातिल वणे थो, भाई थो त हीउ हक़ु आहे,
ऐं जेको हक़ु आहे उनखे ई ग़लति थो सम्झे। हाणे हिन खे सही सम्झ ई कान्हे, न को पंहिंजे पराए जी, न को दोस्त जी, न को दुश्मन जी, कंहिंजी सम्झ कान्हे। दुश्मन खे दोस्त सम्झी उनजे पोयां पियो हले। अलाह ताला छल बचाए तकबुर खां। ऐं जेको आहे जब्बार माना ज़ालिम क़िस्म जो, ज़ुल्म खां जब्बार, ज़ालिम, कातिल, अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू ऐं तकबुर करण वारा, ॿियनि खे हक़ीर सम्झण वारा, पंहिंजे पाण खे जेको सो अफ़ज़ल सम्झण वारा, ॿियनि खे किरियल सम्झण वारा, अहिड़ा माण्हू जेके आहिनि इन्हनि जे दिलनि ते अलाह ताला मोहर हणी थो छॾे। ऐं इहा दिलि जी सिफ़त ॿुधाई वई, छो त दिलि जेका आहे न इंसान जी, उहा ई ख़ूबियुनि जी जो मर्कज़ आहे। अहिड़े तरीक़े सां जेके यानी गंदा अख़लाक आहिनि, गंदियूं शयूं आहिनि, इन्हनि जो मर्कज़ बि दिलि आहे। इन करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक में अचे थो त इंसान जे जिस्म में गोश्त जो हिकिड़ो टुकड़ो आहे, जेॾी महिल उहो ठीकु थो थी वञे त सॼो इंसानु ठीकु थो थी वञे, ऐं जेॾी महिल उहो बिगड़ी थो पवे, ख़राबु थो थी वञे त सॼो इंसानु ख़राबु थो थी वञे। ख़ूब ध्यान सां ॿुधिजो त उहा दिलि आहे। ख़ूब ध्यान सां ॿुधिजो त उहो टुकड़ो जेको गोश्त जो उहो दिलि आहे। माना दिलि सही थी वई त सॼो जिस्म सही, ऐं जेकर दिलि फिटी पई त सॼो जिस्म फिटी पियो। अलाह ताला पाण सभिनी खे कामिल ईमान नसीब फरमाए, सुठा अख़लाक नसीब फरमाए, बद अख़लाक़िन खां ऐं पंहिंजे नाराज़गीअ वारनि ॻाल्हियुनि खां अलाह ताला पंहिंजी पनाह, असांखे पनाह नसीब फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या दल जलाली वल इकराम, या दल जलाली वल इकराम, या दल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। आमीन।